कसमा खुदा जो ए सिंध जी जलमा तोसा प्यार हुयो आहे ऐं रहंदो। सलाम सिंध। सिंध जी सकाफत असांजी जान आ, सिंध जी हिफ़ाज़त असांजो ईमान आ। सिंध जी सकाफत असांजी जान आ, सिंध जी हिफ़ाज़त असांजो ईमान आ। सिंध लाइ ज़िंदगी असांजी क़ुर्बान आ, अॼु रखंदो बि असांजो निशान आ। कराची खां कश्मीर गेटी बंदर खां कानून जे ताईं रहंदड़ हर इंसान तुंहिंजी भका ऐं सकाफ़त जो मुहाफ़िज़ रहंदो, चपे चपे जो वारिस रहंदो। ही कराची कंहिंजी असांजी, सक्कर कंहिंजो असांजो, ननकाना कंहिंजो असांजो, हैदराबाद कंहिंजी असांजी, मीरपुर खास कंहिंजो असांजो, हीअ सिंध समूरी कंहिंजी। असांजी, 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 असांजी। सलाम 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 मेरे सिंध, सलाम 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 मेरे सिंध। मेहमान नवाजी बेमिसाल आ, पल्लो सिंध जो बेकमाल आ, हर गोठ सिंध जो सनो जमाल आ, हाणे हर माण्हू थियो हम ख़याल आ, रखणो हिक ॿिए जो ख़याल आ, सिंध खे न मञे उन जो ज़वाल आ, हक़ सच प्यार असांजो इमाम आ, करणो सिंध टीवी खे बेसलाम आ, हक़ सच प्यार असांजो इमाम आ, करणो सिंध टीवी खे बेसलाम आ। सॼी सिंध जियां मिरपुकाज़ वासिन सकाफ़ती ॼाणो जोश जज़्बे ऐं सकाफ़ती गीतनि ते रक़्स करे सिंध टीवी नेटवर्क ऐं रोज़ानी जीजल पारां क़ाइमु कयल कैंप पोस्ट ऑफिस चौक ते पहुची सकाफ़त खे भेटा पेश कई। जियन मुझा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा, जियन मुझा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा, दुख न ॾिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई। अला साईं सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई, सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई। जिस्कम जे मरकज़ी अॻवान नजफ़ लगारी यूसुफ मंगरियो मुस्तफ़ा कोरी जी अॻवानी में रैली कढी वई। नौजवान पारां झुमरियूं आयूं। नथो जो सिंध ले लड़े, नथो जो सिंध ले करे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध ले लड़े, नथो जो झिजल ले करे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। क्या मुर्क में मुखा कसे तह मुर्क जो आ कसम, जीजल मिठड़ीअ जे थन जे हर सुर्क जो आ कसम, मार अब्दुल जो ज़ालिमो तंहिंजे हर सुर्क जो आ कसम। हिते प्रिंट मीडिया सिंध टीवी ॼाणो मल्हाइण आहिनि त उहो इहो पैगाम बि खणी आया आहिनि त असां पंहिंजे शहीदनि खे न विसारींदासीं। तव्हांजा साज़िश सटी त असांजे नौजवाननि जा रोज़ बाबा लाश ॾेई असांखे ईद जे मौक़े खां रोकींदो। ॾिसो अखियूं खोले ॾिसो, ही सिंधी क़ौम जा पंजड़ा अॼु वॾे जोश ऐं जज़्बे सां तव्हांजी साज़िशनि खे नाकाम कराईंदे हिते मौजूदु आहिनि, पंहिंजा सीना सहे आया आहिनि, मरल तयार आहियूं। असां सिंधी क़ौम जो ईद जो ॾियारो आहे, सभिनी खां मथे असां छो त असां में हिते हिन ॾियारे ते न हिंदू न मुस्लमान, असां सिर्फ़ु हिकिड़ी सिंधी क़ौम जो ईद जो ॾियारो आहे। उनजे लाइ असांखे वधि खां वधि ख़ुशी आहे त हीअ सॼी सिंधी क़ौम जो ईद जो ॾियारो अथव। के सभिनी खे ख़राज तक़सीम पेश कयूं था ऐं हिननि खे जो हिन ॾियारे ते गॾु थी करे हिननि पंहिंजे
जेको सो जज़्बात जो इज़हार कयो अथनि ऐं सिंधी क़ौम हुअण जो हिकिड़ो सबूत ॾिनो अथनि। हुन जे लाइ असां सभिनी सिंधी क़ौम खे जेको हिन ईद ते मुबारकबाद पेश कयूं था वधि खां वधि। असां सम्झूं था त हीउ जेको क़ौमी ॾियारो आहे इन सिंध में वॾो शऊर ॾिनो आहे ऐं सिंध जे हेठों जेको नसल आहे मासूम जेको नसल आहे उनमें इहो पैगाम तेज़ी सां उभरियो आहे ऐं अञा बि उभरे पियो। असां सिंधियुनि जी हिकिड़ी अलॻि तहज़ीब तारीख़ ऐं सकाफ़त आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हिन ॾियारे मल्हाइण जे करे ई अॼु सिंध जे हर स्कूल में हर जाइ ते जेको आहे सो सकाफ़ती प्रोग्राम थियनि था ऐं हज़ारे ॿार जेके तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि उहा इन जी निशानी आहे त हिन ॾियारे मल्हाइण जे करे हीउ जेको नौजवान नसल आहे सिंध खे हमेशह यादि रखंदो ऐं सिंध जे लाइ जदोजहद कंदो ऐं सिंध जे लाइ विढ़ंदो। ऐं डॉक्टर करीम राजपर खे क़ौमी सलाम पेश कयां थो जिन अहिड़े माहौल में बि हिन प्रोग्राम खे हिन डिसंबर सकाफ़ती प्रोग्राम खे बरक़रार रखियो ऐं असां पंहिंजी क़ौमी तहरीक जे हिसाब सां इन खे वॾो साराह जो अमल सम्झूं था। लाशारी ताज जे इनाम लाशारी अब्दुल शकूर लाशारी जी अॻवानी में बाईपास खां पोस्ट ऑफिस चौक ताईं रैली कढी वई। बिलावल भुट्टो वर्कर्स ऑर्गेनाइजेशन जे अॻवाननि सैयद अल्ताफ़ शाह, अज़ान शाह, आशिक पंवर जे अॻवानी में रैली कढी वई। PPMP खेरन सां मुगल रैली में पहुती नौजवान पारां झुमरियो वियो।
सिंध टीवी नेटवर्क ऐं रोज़ानी जिजल पारां 7 डिसंबर जे सकाफ़ती जेको ॾियारो मल्हायो ईद जा करे माण्हुनि मल्हायो, इन खे तव्हां कीअं था ॾिसो जेको सकाफ़ती ॾियारो असां ऐलान कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं त सिंध टीवी वारनि खे ऐं पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश कंदसि अॼोके ॾिहाड़े जी, ऐं उन्हनि खे लख लख मुबारकूं हुजनि। ऐं असांजी दुआ आहे असांजो सिंध सूबो सदा ईअं आबाद रहे, शाद रहे, जीअं त शाह साहब फरमायो आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। ॿी ॻाल्हि आऊं इहो चवणु चाहींदसि कि सिंध जी जेका सकाफ़त आहे कंहिं तारीफ़ जी मोहताज कोन्हे, छो त सिर्फ़ु सकाफ़त कोन्हे पर 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। ऐं तहज़ीबुनि खे यादि रखणु जेको आहे उहो वॾो कमु हूंदो आहे, छो त दुनिया जो उसूल आहे कि जेकॾहिं तव्हां पंहिंजी शनाख़्त पाण नथा रखी सघो, छो दुनिया में इलाही लाह चाढ़ा चंदा मुआशी समाजी सियासी, उन्हनि में जेके क़ौमूं पंहिंजी शनाख़्त बरक़रार नथियूं रही सघनि उन खे वरी ॿियूं क़ौमूं हावी थियूं वञनि। ऐं असांजी क़ौम जेका सिंधी क़ौम उहा आहे मिज़ाजनि तबियतनि एतिरी सादा ऐं अबोझ आहे कि इहे जेके लाह चाढ़ा असांजे मुआशरे में थिया आया उन्हनि में उन्हनि खे इहा ख़बर ई कोन हुई, उन्हनि खे सिर्फ़ु इहा ख़बर हुई कि सिंधी आहियूं, बाक़ी उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त असांजी तारीख़ केतिरी रिच आहे ऐं असांजी अहमियत केतिरी आहे इन तारीख़ जी। सिंध टीवी खे वॾो हिकिड़ो क्रेडिट वञे थो इहो कि इहे ॾिहाड़ो मल्हाए ऐं कुझु मख़सूस ॾींहं अहिड़ा जेके आहिनि साल में इन्हनि सिंधी माण्हुनि खे पंहिंजो शऊर उजागर करण जो मौक़ो ॾिनो। न सिर्फ़ु मौक़ो ॾिनो पर ॿारनि सां गॾु केतिरा ई उहे माण्हू जेके पंहिंजी तारीख़ खे विसारे वेठा हुआ त सिंध जी या सिंधी सकाफ़त जी अहमियत छा आहे उन्हनि बि वरी सिखणु शुरू कयो, तारीख़ खे यादि करणु शुरू कयो। ऐं हीअ जेके वरजाए असीं सभु डिबेट कंदा आहियूं सिंधी ॾिहाड़नि ते, इन सां वापसि खां उन्हनि में इहो शऊर थियो आहे कि हू इहा क़ौम आहे जेका कंहिंखां बि घटि कोन्हे। जीअं त पीपल्स पार्टी ऐं बिलावल वर्कर ऑर्गेनाइज़ेशन जे उहिदेदारनि, असांजे मद लेडीज़िंग जे उहिदेदारनि हीअं सां गॾिजी अॼु कल्चर डे जे हवाले सां जेको ॾियारो मल्हायो आहे, जंहिंमें जे नमूने सां सिंधी माण्हुनि जी शिरकत आहे उन साबित करे ॾेखारियो आहे त सिंध बिलावल सां आहे, भुटे सां आहे ऐं हमेशह रहंदी। सभ खां पहिरीं तव्हां शुक्रियो अदा कंदोसां सिंध टीवी वारनि जो, जिन हिन अलम खे खयो ऐं इहो अलम हाणे इंशाअल्लाह ता क़यामत तोणी हलंदो रहंदो ऐं सिंध जी सकाफ़त हमेशह असां मल्हाईंदा रहंदासीं। सिंध टीवी अलम खे खणी हमेशह सिंध खे इज़त ॾिनो आहे। इहो अगरि न चवां त नाइंसाफ़ी आहे। जॾहिं आसिफ़ साहब ॿाहिरि मुल्क में हो उनखे ताना ॾिना कि पैंट शर्ट में सिंधी टोपी पातल आहे त पाण सभु सिंधी गुस्से में अची वियासूं कि ही केरु हूंदा असांजो अजरक ऐं टोपी जो तौहीन करण वारो। कल्ह खां असांजो जेको आहे बिलावल जो लीडर रहनुमा हिते मीरपुर ख़ास में आहे अल्ताफ़ शाह, उन ते कैंप लॻायो आहे। राति खां हिननि ख़ूब इंजॉय कयो आहे। छाजे करे इंजॉय कया आहिनि? असीं ईद खां वधीक इन कल्चर खे इंजॉय कयूं था। जहिड़ो ईद जो ॾियारो आहे सभु सिंधी भाउर ऐं बिना नस्ल जे बिना ज़ुबान जे सभु संगत जहिड़ो टोपी अजरक पाए निकिता आहिनि, जहिड़ो ईद जो ॾियारो आहे। ऐं इहो एज़ाज़ आउं सम्झां थो इन करे थियो असांखे कि असांजो को चेयरमैन आसिफ ज़रदारी जॾहिं अफ़गानिस्तान जे विज़िट ते वियो त हुते हिन ते तनक़ीद कई, कुझु एंकरनि पंजाब जे एंकरनि तनक़ीद कई टोपी ते कि पाकिस्तान जो सदर ऐं सिंधी टोपी में छो, त इन कावड़ में अची असांजो सिंध धरती जा ऐं सिंध टीवी ख़ासि कर इन शइ खे महसूसु कयो। राजपाल साहब खे मां ही जेका आहे असांजे कल्चर ते हमिलो आहे, इन करे इन ॾियारे खे उन हिसाब सां जॾहिं बुनियाद रखी 7 डिसंबर जी त उन सिलसिले खे अॼु ताईं असां ईद जे ॾियारे हिसाब सां सिंधी माण्हू ख़ासि कर सिंधी माण्हू ऐं प्लस ॿिया तबिका बि अॼु असांजा टोपी अजरक पाए महसूसु था कनि कि अॼु सिंध आहे ऐं सिंध में भुटो आहे ऐं भुटो हू आहिनि जेका सिंध खे संभाले वेठा आहिनि। इंशाअल्लाह ताला इहे ॾियारा मल्हाईंदासीं ता क़यामत मल्हाईंदासीं ऐं सिंध धरती जो इहा अजरक टोपी मान ऐं शान आहे। अॼु सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं आहे, इहो जीअं असांजे लाइ ईद जो ॾींहुं हूंदो आहे ईअं ॾींहुं हूंदो आहे। असां पंहिंजे हिन ॾींहुं खे ही जेके असां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो अफ़सोस थिए थो, जेके सिंध में रहनि था, सिंध में रहण वारा सभु सिंधी आहिनि, पोइ उन ॾींहुं ते ही दुकानूं छो नथा बंदि कनि? उन ॾींहुं ते छो नथा दुकानूं बंदि करे पंहिंजे ॾींहं खे
मल्हाइनि जे ईद जे ॾींहुं बि टे ॾींहं मोकल कंदा आहिनि न, हिननि खे इहो मोकल करणु खपे, पंहिंजे ॾींहं खे मल्हाइणु खपे। सिंध में रहण वारा चाहे कंहिं बि पार्टी सां, कंहिं क़ौम सां, कंहिंसां बि राब्तो वास्तो हुजे, पर सिंध में रहण वारा सभु सिंधी आहिनि। जीअं त असां सिंध में रहण वारा असांजा सभु सिंधी आहिनि। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। सदा जे मुझ सिंधुआ, सदा जे मुझ सिंधुआ, सदा जे मुझ सिंधुआ, सदा जे मुझ सिंधुआ। सिंध असांजी जीजल आ, जीजल ते सिर ॾींदासीं, मिली सभई असीं मारवड़ा जोश मनारा हणंदासीं। सदा जे मुझ सिंधुआ, सदा जे मुझ सिंधुआ। सिंध असांजी जीजल आ, जीजल ते सिर ॾींदासीं, मिली सभई असीं मारवड़ा जोश मनारा हणंदासीं। सिंध अमन जी धरती आहे, ज़ुल्म न ते सहंदासीं, मोहबत जा बर झोल हथनि सां जंगनि बरनि में वधींदासीं। मानवारी आ तंहिंजी मिटी सां मिटी अखियुनि सां चुमंदासीं। अक्सरियत हिंदू पंचायत जे अॻुवाणनि हीरो रावताऊ जी अॻुवाणी में रैली कढी डांडिया रांदि कयो। नाकाम किया ये सिंधी माण्हू गॾु थिया इन्हनि माण्हुनि जा जेके तव्हां सां ज़्यादती था करियो सिंधी माण्हुनि सां, सुभाणे तव्हांखे इन्हनि जो इंसाफ़ ॾियणो पवंदो। तव्हां खां इंसाफ़ जेको आहे सो वरितो वेंदो। जीअं चवंदा आहिनि त हक़ हमेशह घुरण खां न आहिनि वेठबा, हक़ गले में ढले वठबा आहिनि। त सिंधी माण्हू ईअं हक़ वठंदो सघे थो, सिंधी माण्हू में इहा बि सघ आहे। सिंधी माण्हुनि जे लाशनि ते जॾहिं हुनजा माइट था पहुचनि तॾहिं बि उहे सलाम था पेश कनि। तंहिंजे करे सिंधी माण्हू वॾो दलेर आहे। ऐं अॼोको ॾियारो जेको सिंध टीवी ऐं सत जीजल पारां जेको इहो मल्हायो वियो आहे, इहो सॼी दुनिया जे लाइ मैसेज आहे। सिंधी माण्हू पुरअमन आहे, सिंधी माण्हू प्यार ऐं मोहबत जो मैसेज ॾिए थो। महिरबानी तव्हां दोस्तनि जी। लेगारी ताजे अली रज़ा लेगारी ऐं शेरल लेगारी, सुमरा ताजे यूसुफ सुमरो, मजीद सुमरो ऐं तहरीक इंसाफ़ जे कामरान मेमण जे अॻुवाणी में रैलियूं कढी वियूं, नौजवान पारां जुमरियूं आहियूं। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। इन खे वॾी कामयाबी चबी मीडिया जी, उन में अहम किरदारु दोस्तनि जो आहे। सिंध टीवी वारा तमामु जेके दोस्त आहिनि मीडिया वारा, उन्हनि जा असीं दिलि जे गहराइनि सां थोराईंदा आहियूं लिगारे तव्हां द्वारा। मां चवंदुसि त सिंध कॾहिं बि जागंदी रहंदी। केर बि दोस्त असांजी सिंध माउ खे हथ न लाहे सघंदो। जिस्कमारी सर ग्रुप जे अॻुवाण वकील अली हसन चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे गुलाम मुस्तफ़ा लगारी,
SUP जे मसूद वसाण मुख्य तकरीब में पहुता। ईद जो दिहाड़ो आहे, अॼोके ॾींहं ते असां पंहिंजी तहज़ीब खे उजागर कयो आहे। सिंध सदियुनि खां ख़ुशहाल रही आहे, जिन सिंध जे जदोजहद जे लाइ, सिंध जी ख़ुशहाली जे लाइ, सिंध जे आजफेद जे लाइ, सिंध जी सचाई जे लाइ जदोजहद कई आहे। ऐं बशीर खान, आसिफ पंवर, सिराई कुर्बान अहिड़नि जवाननि सिंध जे लाइ पंहिंजी जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। तव्हांजे लाइ जाननि जा नज़राना ॾिना आहिनि, तव्हांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंध जी ख़ुशहाली जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सिंध जी आज़ादी जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सिंध जी तहज़ीब जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सिंध जी सकाफ़त जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सिंध जी टोपी ऐं अजरक जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं उहे क़ुर्बानियूं रायका न वेंदियूं, उन्हनि क़ुर्बानियुनि जो नतीजो आहे जो अॼु सिंध रंगनि सां, टोपी अजरक सकाफ़त सां रंगजी वई आहे, मालामाल थी वई आहे। सिंध सदाई ख़ुशहाल रही आहे, ख़ुशहाल रहंदी। सिंध खे केरु माई जो लाल जेको आहे टुकड़ा नथो करे सघे, विराए नथो सघे, जेसि ताईं इहे अजरक वारा, टोपियुनि वारा, पटके वारा सलामत आहिनि, गॾु आहिनि ऐं पाण में मुतहद आहिनि। जिए सिंध सदा जी। तव्हां असांखां सिखंदव, असां तव्हां खां सिखंदासीं। हुअण त ईअं खपे त पाण सभु ॾुख में वरितल आहियूं। असांजा क़ौमी कारकुन शहीद कया विया आहिनि, ख़ालिद मोहम्मद सूरो शहीद कयो वियो आहे, पर ॾुख खे ताक़त में तब्दील करण जो ॾींहुं बि अॼु आहे। अचो त गॾु थियूं, ॾुख खे ताक़त में तब्दील करियूं ऐं सिंध जे जेको बि मेरी अखि करे ॾियारे उनजा थोड़ा कढे छॾियूं। साथियो, असां सभु हिकु आहियूं, सिंध हिकु आहे, माण्हू हिकु आहिनि। ऐं भले कंहिंखे टोपी पातल हुजे, कंहिंखे अजरक पातल हुजे, कंहिंखे कुहाड़ी हथ में हुजे, ही झंडा जेके आहिनि हिननि सभिनी झंडनि में जेको ॻाढ़ो रंग आहे, जेको ॻाढ़ो रंग आहे इनकलाब जी निशानी आहे, उहो मुंहिंजे झंडे में बि आहे, उहो तव्हांजे झंडे में बि आहे, उहो तरक़ी पसंदि जे झंडे में बि आहे, सभिनी में आहे। जी अॼोको ॾींहुं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत करण जो ॾींहुं आहे ऐं इन ते इहो असां पंहिंजो इज़हार करण जो ॾींहुं आहे त असां पंहिंजे सकाफ़त ते, पंहिंजे रीतियुनि ते, रस्मुनि ते, उथण ते, वेहण ते असांखे पंहिंजो फ़ख़्रु आहे। असां पाण में ॿधी कयूं, इताद कयूं, पंहिंजे रंग, नस्ल, ज़बान, मज़हब, ॿोलियुनि खां वधीक माण्हुनि खे पंहिंजे पाण में प्यार मोहबत कयूं। आशिम नगर मां गुल मोहम्मद पंवर जी अॻवानी में रैली निकिती। मिले सभई असीं मारो अड़ा जोश मनारा हणदासीं। सिंध असांजी जी जल जी जो लॻतन सां जंगन बरन में वधींदासीं। मानवारी पंहिंजी मिटी सां मिटी अखियुनि सां चुमंदासीं। असां जेको आशिम नगर मां जेकी रैली निकिती आहे गुल मोहम्मद पंवर जी अॻवानी में, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे उनजो छा चवणु। सर, तव्हांखे अॼु कीअं पियो लॻे 7 डिसंबर ईद वारो ॾियारो सिंध टीवी जीजल पारां जेको अॼु मल्हायो पियो वञे? साईं, अगरि सच पुछो त हीअ असांखे ॾाढो वॾो असांजे लाइ क़ौमी ॾियारो आहे। ऐं ईअं मंज़र लॻे थो, घरनि में ख़ुशियूं लॻियूं पियूं आहिनि, नंढनि ॿारनि जे मुंहं ते रौनक लॻी पई आहे, टोपी अजरक पाए। हीअ हिकिड़ो असांजो ईद जो ॾियारो आहे ऐं बिल्कुलु आहे ईद जो ॾियारो। एॾी ख़ुशी असांखे ईद ते हूंदी आहे जेतिरी हींअर असांखे टोपी अजरक वारे ॾियारे ते आहे। सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, ईद जे करे हिनखे तव्हां कहिड़ो था मैसेज ॾियणु चाहियो? हीअ हक़ीक़त में असांजी ईद जो ॾींहुं आहे ऐं हमेशह असां हिन ईद जे ॾींहं खे ईद जे नमूने सां भरपूर नमूने सां मल्हाईंदा आहियूं। ऐं आऊं थोराइतो आहियां तव्हां नज़ीर भाउ जो, जंहिं हमेशह असांखे इनवाइट कयो ऐं सुठी मोट ॾिनी। असां बि हमेशह तव्हां सां हम कदम रही इनशाला सिंध सदाईं सकाफ़त ऐं सिंध टीवी सां गॾु रहंदासीं। महिरबानी। कीअं पियो लॻे अॼु वारो ॾियारो? कैंट खां आया आहियूं हिते ॾियारो ॾिसण जे लाइ, मूंखे तमामु ख़ूबसूरत लॻे पियो, ॾाढी ख़ुशी आहे। असां सभिनी खे हर साल इहो ॾियारो लाज़मी मल्हाइणु घुरिजे। ईद खां ॾींहुं वधीक साईं सुठो लॻंदो आहे। हर साल असां इहो जो साईं जज़्बे सां मल्हाईंदा रहंदासीं। सर, सभु खां पहिरीं त जस कंदासीं सिंध टीवी वारनि खे, हीअ तमामु सिंध जो साथ ॾींदी रही आहे। हीअ असांजो ईद जो ॾींहुं आहे, टोपी अजरक असांखे मल्हाइणु खपे, असांजो शान आहे ऐं असांखे कंहिं बि का ॻाल्हि करो क्यों न वञे। सिंध सकाफ़त जिंदाबाद। माली कॉलोनी मां सैयद बाबू शाह, अवामी सुजा तहरीक जे साले कोरी ऐं STP जे करीम कीरियो, गुलज़ार मंगसी जी अॻवानी में रैलियूं निकितियूं। सिंध धरती असांजी मां आहे, हिन जी रखवाली करणु, हिन ते आंच न अचणु असांजो फर्ज़ु आहे। सिंध टीवी वारनि जा जिन सिंधी चैनलनि हिन ॾियारे खे उजागर कयो आहे, हिन ॾियारे लाइ असांखे
शऊर ॾिनो आहे। असां सिंधी क़ौम में वॾो शऊर आयो आहे ऐं अॼु खां पोइ हर ॾींहुं असीं ईद जे ॾींहुं खां वधीक हिन ॾींहुं खे सम्झूं था। सिंध सॼी ॾुखनि में जेको सकाफ़ती ॾियारो असां मल्हाए पोइ बि असां दिलि खे ख़ुशी पिया ॾियूं त असां ज़िंदा क़ौम आहियूं, पंहिंजो सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हीअ असांजो अवाम सुजाग तहरीक जो काफ़िलो जेको पहुतो आहे, जंहिंजी सिर्फ़ु 3 खां 4 महीननि जी जदोजहद ऐं महिनत आहे, उन में हिते असां पहुता आहियूं जेके हीअ रैली जी सूरत पहुता। आईंदे साल हिन सकाफ़त ॾियारे सां जेको अवाम सुजाग तहरीक जी रैली ईंदी आहे, मिर्ख ख़ास जी पहिरें नंबर ते इंशाअल्लाह रैली हूंदी। सरहंदी कॉलोनी मां पीर मुज़बल जान सरहंदी, झिलूरी मां हमीद महर, ईसाई बिरादरी जे ख़ालिद परवेज़ ऐं कच्छी बिरादरी जे दयाराम कच्छी, रिंद बिरादरी जे शेर मोहम्मद रिंद, जसाफ जे वकास जलबाणी जी अॻुवाणी में रैलियूं निकितियूं। सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, हीअ मुंहिंजी सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जा चमन तां, अबाणे वतन तां सिंध जा चमन तां, हीअ मुंहिंजी सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जा चमन तां, अबाणे वतन तां जेको मुंहिंजी मिठड़ी ॿोली ॾांहुं न माइल हुजे, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी सिंधड़ी मां निकिरी वञे। सिंध जो कल्चर बि सिंधी अवाम जी हज़ारनि सालनि जी गॾियल रहणी ऐं सदियनि जी ज़िंदगी जो बामल मक़सदु ऐं इन जो फ़लसफ़ो आहे। सिंध वटि सकाफ़त जा जुज़ा मुकमल तौरु मौजूदु आहिनि, जंहिंमें समाजी इदारा, रस्म व रिवाज, अदब ऐं मज़हबी अक़ीदा अची वञनि था। सिंध जो कल्चर सिर्फ़ु टोपी ऐं अजरक न आहे, पर सिंध जो कल्चर आहे पर त सिंध जा माण्हू पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वतन सां मुहबत ऐं अक़ीदत जो जज़्बो रखनि था। मुंहिंजा दोस्तो, सिंध जो कल्चर आहे त सिंध जा माण्हू हिक ॿिए में भाईचारी सां पेश अचनि, छो जो असांजा दुश्मन असांखे टोड़ण जी साज़िशूं कंदा आहिनि ऐं असांजे नाले ते हू ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सिंध खे टोड़ण जी साज़िश कंदा आहिनि। असीं उन्हनि दुश्मननि खे ॿुधाइणु चाहियूं था त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। हमेशह मोहबत जो पैगाम असांजी धरती अमुन सलामती थिए, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, सिंध ते छा हिकिड़ो इंच बि कोन थींदासीं। महिरबानी तमामु ईअं हमेशह मुस्कुराईंदा गॾिजी रहंदा रहो, पंहिंजे औलाद खे तइलीम जी तरबियत ॾियो ताकी ही माण्हू जेके असां ते चवंदा जाहिल आहिनि सिंधी, इन्हनि खे असीं ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। असीं हिकु ईअं ई सदाईं जी गॾु अॼु थिया आहियो, हमेशह ई गॾिजी सिंध जी मोहबत कयो। तव्हां सभिनीनि खे इहो ई ॾियणो आहे दर्स अमुन सलामती जो, न को हिते का इंता पसंदी न को छा, सदाईं सभु गॾु जो। सिंध TV, KTN, काविश ऐं सभिनि जा मशहूरु आहियूं जो इन सभिनि सिंधियुनि खे गॾु करणु एकतारी जी मुबारकबाद पेश। तव्हां सभिनि सिंधियुनि खे सदाईं लख मुबारक। पंवर बिरादरी जे आसिफ पंवर, ख़ालिद पंवर, आशिक पंवर जी अॻुवाणी में रैलियूं निकितियूं। बलोच इताद जे सरदार याकूब बलोच, काठड़ी मां उमर जरवार, वीसरू मां मोहम्मद फ़कीर मंगरियो, मुस्लिम लीग फे मां फ़कीर खान मोहम्मद हिंगोरजो जी अॻुवाणी में रैलियूं कढियूं वियूं। खाण मां राजा ज़हीर जी अॻुवाणी में रैली कढी वई। रहमान जे पासे पोइ भगवान, मुंहिंजो सजदो उन खे आ, मुंहिंजो सजदो उन खे आ, जेको इंसान जे पासे पोइ रहमान जे पासे, पोइ रहमान जे पासे पोइ भगवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन खे आ, मुंहिंजो सजदो उन खे आ, जेको इंसान जे पासे पोइ रहमान
मुख्य तकरीब में सियासी, समाजी, शहरी, वकील, अदीब, शाइर, फनकार पहुता नौजवान पारां हथन में कुआड़ियों खणी सकाफ़त के भेटा पेश कवे ऐं गीतन ते रक़्स कंदा रहा। सिंध टीवी वारनि खे ऐं सिंध टीवी जी पूरी टीम खे लख लख मुबारकूं ॾींदुसि ऐं मूंखे इलाही घणी ख़ुशी थी रही आहे छो जो अॼु असांजा सिंध जा जेके मारू अड़ा आहिनि झांगी अड़ा आहिनि ॿार ॿुढा नंढा थोरे वॾा सभु हिकु आहिनि अलाए छो इन्हनि खे ॾिसी मुंहिंजी दिलि खे एॾी ख़ुशी पई थिए एॾी ख़ुशी मूंखे ईद जे ॾींहुं बि न आहे थींदी जेॾी ख़ुशी मूंखे अॼु जे ॾींहुं पई थिए ऐं जॾहिं बि आउं चवां थी अहिड़ा ॾियारा रोज़ु मल्हाइणु खपनि छो जो दिलि खे बि ख़ुशी थिए थी जॾहिं असांजा सिंध जा जेके बि मारू अड़ा आहिनि एके में हूंदा आहिनि ॿधी में हूंदा आहिनि त इलाही दिलि खे सुकून मिलंदो आहे दिलि मां इहा ई दुआ निकिरंदी आहे त अलाह करे असांजी सिंध सदाईं ईअं आबाद ऐं ख़ुशहाल हुजे शाल अलाह साईं खे नज़र खां असांजी सिंध खे बचाए माशाअल्लाह इलाही सुठो लॻो अॼु ऐं इलाही मज़ो आयो असां जाम ख़ुशी थी आहे असांखे हीअ ॾींहुं अचणु खपे ऐं आई एम सो हैप्पी की हीअ ॾींहुं अचे थो असां हिन ॾींहं जो तयारी कंदा आहियूं जॾहिं बि हीअ ॾींहुं ईंदो आहे असांजे लाइ ईद खां वधीक आहे असांजा सिंधी माण्हू आहिनि ऐं सभिनीनि खे विश थी करियां हैप्पी अजरक डे जे बारे में ऐं सभिनीनि खे हीअ ठाहिणु खपे ज़रूरी न आहे की सिंधी सिर्फ़ु ही कल्चर डे ठाहिनि सभिनी सिंध में जेके बि रहनि था जेके बि कास्टूं वग़ैरह सभिनीनि खे ही सेलिब्रेट करणु खपे छो जो सभु हिकु आहियूं पाण त सभिनीनि खे ही सेलिब्रेट करणु खपे ऐं सुठो लॻियो अॼु 7 दिसंबर ते ही ॾींहुं ठाहियो सभिनीनि खे ॾिठो अजरक टोपी पाईंदो त आई एम सो हैप्पी की हीअ ॾींहुं करणु खपे ऐं मुंहिंजे तरफ़ां सभिनीनि खे टोपी अजरक डे मुबारक रहे सदा सिंधूअ जी झोली मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली रहे सदा सिंधूअ जी झोली मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिकु खुशहाल हुजे मौजन में प्यारा रहनि हे नंढड़ा ॿार प्यारा 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 जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जिए सिंध जिए सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध ओ सिंधी टोपी अजरक वारा पंजी सुणी सिंध जिए उतर लाड़ उतर वारा पंजी चील माव जिए उतर लाड़ उतर वारा पंजी चील माव जिए सिंधी टोपी अजरक वारा पंजी सुणी सिंध जिए उतर लाड़ उतर जा प्यारा पंजी चील माव जिए उतर लाड़ उतर जा प्यारा पंजी चील माव जिए
कोई क़ौमी ईद जो जेको ॾियारो आहे इन खे असीं पंहिंजी होली ॾियारी या ईदुनि खां वधीक जेको आहे सो इन खे सम्झूं था, छाकाणि त हीअ असांजी मातृभूमि सिंध जे सकाफ़त, सिंध जे कल्चर, सिंध जे जेको तारीख़ जे हवाले सां इहो ॾियारो आहे। सिंधी माण्हुनि जे मुतद ॿधी ऐं एके जो ॾियारो आहे। जेके सिंधी माण्हू पुरअमुन रहिया आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जो मैसेज, सिंधी माण्हुनि जो पैगाम सॼी दुनिया में प्यार ऐं मोहबत जो पैगाम वियो आहे ऐं सिंधी माण्हू मज़हबी इंता पसंद जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं अॼु इहो इस्टेब्लिशमेंट खे ऐं धुरियुनि खे इहो पैगाम था ॾियणु चाहियूं त सिंधी माण्हू ॾिनो आहे त सिंधी माण्हू मुतद आहे, सिंधी माण्हू में ॿधी आहे, सिंधी माण्हू में एको आहे। समाजी अॻुवाण वकील कांजी राणे जा तव्हां वीचार ॿुधा था। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे समाजी अॻुवाण जिस्कम अॻुवाण जेको आहे ज़ीशान लगारी, जेको असांजो सिंध TV स्टेज ते सुबुह खां करे कंपेयरिंग बि करे रहियो। अचो त हुन खां पुछूं अॼु वारे ॾियारे में तव्हां कीअं ॾिठो, कहिड़ा माण्हुनि जा जज़्बा हुआ? अॼु ॾिठोसीं जीअं सुबुह जो घरां निकितासीं त माण्हुनि खे टोपियूं अजरकूं पातल हुयूं, असांखे भाकुर पाए मोहबत जो इज़हार करे रहिया। ईअं जीअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे, पर आउं सम्झां थो हीअ ईद क़ौमी ईद हुई, समूरनि ईदनि खां वॾी ईद हुई। ॿियूं ईदूं त शायदि किन मज़हबनि जे लाइ हूंदियूं आहिनि ऐं के मज़हब उन्हनि ईदनि खां परे हूंदा आहिनि, पर हीअ उहा ईद आहे जंहिं ईद जे ॾींहं ते समूरनि मज़हबी फ़र्क़नि, समूरनि ॿोलियुनि जे फ़र्क़नि, समूरनि वेछनि विसारनि खां पोइ बि समूरा माण्हू गॾिजी सॼी हिन ईद खे मल्हाए रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। समूरनि तंज़ीमी फ़र्क़नि खे ख़तमु करे, समूरनि इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करे अॼु सिंध TV नेटवर्क जे सॾ ते समूरा माण्हू मीरपुर ख़ास जे पोस्ट ऑफिस चौक ते गॾु थी हिक ॿिए सां भाकुर पाए रहिया आहिनि, कंहिंखे मुबारकबाद ॾेई रहिया आहिनि ऐं सकाफ़ती ॾिण खे ईद वांगुरु मल्हाए रहिया आहिनि। आउं सम्झां थो त सिंध जी मौजूदा सॼी सूरत हाल में जिते सिंध चिचरियल लाशनि सां झरकंदी हुजे, उते बुख वेगे माण्हू मरंदा हुजनि, उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदु सिंध हिन वक़्तु झरकी बि रही आहे। ऐं सिंध TV वारनि जेका कैंप लॻाई, उन कैंप ते माण्हुनि जी जेका रश मूं ॾिठी, मूंखे इहो महसूसु थियो ऐं मुंहिंजो ईमान ताज़ो थियो त सिंधी माण्हू सुजाॻ थी चुका आहिनि, सिंधी माण्हू पंहिंजे हक़ीक़तनि खे सम्झी चुका आहिनि। हीअ धरती माउ आहे। हिन सॼे कशमकश जे माहौल में बि अॼोको जेको ॾींहुं सॼो ॾींहुं गुज़रियो, उहो ख़ुशियुनि जो ॾींहुं गुज़रियो, गीतनि सां महकंदड़ ॾींहुं गुज़रियो। किथे कारा झंडा बि एहतजाजनि तौरु ॾिठासीं, किथे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा बि झंडा ॾिठासीं, पर उन हूंदे बि हिन गॾियल माहौल में बि सिंधी माण्हुनि इहो पैगाम उन्हनि दुश्मननि ताईं पहुचाए छॾियो आहे त असीं हिननि सभिनी शयुनि में बि गॾु आहियूं। तव्हां सभिनी में अॼु जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं सुबुह खां तव्हां ॾिसो पिया सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जर जंग ॻोठनि में जेके सरगर्मियूं लॻियूं पियूं आहिनि, तव्हां कहिड़ो था मैसेज ॾियणु चाहियो, कीअं ॾिठो आहे हिनखे? बुनियादी तौर ते नज़ीर साहिबु हीअ जेको ॾिहाड़ो मल्हायो थो वञे न, उन सिंध जी शऊर में तमामु घणो इज़ाफ़ो कयो आहे। अॻे नंढड़नि ॿारनि खे ख़बर कान हूंदी हुई, इवन जेके शहर में ॿारड़ा रहनि था, आम वॾा माण्हू बि रहनि था, उन्हनि जो सिंधी ॿोली, सिंधी कल्चर सां को तालुक़ ई कोन हो, उहे कटियल हुआ माण्हू। तव्हां असांजा प्राइवेट स्कूल खणी ॾिसो, उते सिंधी ॿोली पढ़ाई कान थी वञे, पर जॾहिं हीउ ॾींहुं अचे थो त भले उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, पंजाबी ॻाल्हाईंदड़ हुजनि, पर उन्हनि खे वेस टोपी अजरक पहिरियल आहे। उन्हनि खे जेको शऊर ॾिनो थो वञे, उन्हनि खे जेको ॿुधायो पियो वञे हिननि ॾिहाड़नि जे करे, उन्हनि खे सिंध पंहिंजी माउ लॻणु लॻी आहे। हुननि खे सिंध जे हक़नि बाबति हिकिड़ी जागृता पैदा थियणु लॻी आहे। हू सम्झनि था त धरती असांजी माउ आहे, असांखे उन जो तहफ़ुज़ करिणो आहे। हीउ कल्चर असांजी सुञाणप आहे, उन सुञाणप खे असांखे बरक़रार रखिणो आहे त जीअं दुनिया खे ख़बर सॼी दुनिया जा पंहिंजा हिकिड़ो कल्चर आहे ऐं कल्चरी सुञाणप हूंदी आहे माण्हूअ जी। हीअ अजरक जेका टोपी आहे न, इहो वाहिद सिर्फ़ु असांजो हिकिड़ो कल्चर आहे, इहा असांजी सुञाणप आहे। त हीअ जेको असांजे मीडिया हाउसिस जेको हीउ ॾिहाड़ो मल्हायो आहे, आउं सम्झां थो त हिन ॾिहाड़े तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं सिंध में शऊर पखेरण जो ऐं सिंध सां मोहबत करण जो। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ास।